अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। गड़ियासीन खां पेश आहे एडी अबड़ो जी रिपोर्ट। फक़ीर ॻोठ ककराणीअ जे चङी मुड़ुस वॾेरे बशीर ख़ान ककराणीअ जी जनाज़े निमाज़ गड़ियासीन लॻ फक़ीर ॻोठ ककराणीअ में अदा कई वई। जॾहिं त जनाज़े निमाज़ में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां सरदारनि, वॾेरनि, सियासी समाजी अॻुवाणनि, ककराणी क़ौम जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जन में सरदार निसार ख़ान ककराणी, अज़हर अली ख़ान कमारियो, अमीर अली ख़ान कमारियो, ज़ुल्फ़कार अली मारफानी बि पिणु शामिल हुआ। वॾेरे बशीर ख़ान ककराणीअ जी तदबीन आबाई ॻोठ फ़क़ीर ॻोठ में कई वई ऐं संदसि दुआ जे लाइ तॾो संदसि जी रहाइशगाह फ़क़ीर ॻोठ में रखियो वियो आहे, जिते संदसि वारसनि इम्तियाज़ अली ककराणी, गज़नफर अली ककराणी, मुख़्तियार अली ककराणी, SHO कुर्बान अली ककराणी, वॾेरो अलाह रखियो ककराणी, DSP मोहम्मद मिठल ककराणी, दीदार अली ककराणी, अलाह ॾिनो ककराणी, डॉक्टर लाल बख्श ककराणीअ सां दोस्तनि, अज़ीज़नि, सियासी समाजी अॻुवाणनि ऐं ककराणी क़ौम जे माण्हुनि जो दुआ जो सिलसिलो पिणु जारी आहे।